पाकिस्तान पीपल्स पार्टी यूसी बेल्डे जे अगवान शाह ख़ालिद, सनाउल्लाह भुट्टो, लियाकत बुज़दार, ज़हन बुखारी, सरफराज अहमद, सईद सूमरो, मोहम्मद अली महर, अमजद बुखारी, अदीब तारिक बुखारी ऐं साफ़ी कुर्बान बुज़दार पारां बुखारा बेड़ी पहुची महीनो अॻु रोड हादसे में शदीद ज़ख़्मी थियल जियाले साजिद अली चने जी अयादत करे संदसि तबियत ऐं ख़ैरियत मालूम कई वई। रहीम यार ख़ान जे इस्पताल में महांगो इलाज कराईंदड़ पीपीए जे ग़रीब जियाले जी वालदा सरवर ख़ातून ऐं वालिद मोहम्मद अली चने ॿुधायो त साजिद अली जी 5 महीना अॻु शादी थी हुई। किराए ते मोटरसाइकिल हलाई घर जो ख़र्चो हलाईंदो हो। संदसि वहिजी वञण खां पोइ फाका कशीअ जो शिकार थी विया आहियूं, जॾहिं त संदसि मयारी इलाज कराइण जी सघ नथा रखूं। पीपल्स पार्टी अगवान साजिद अली चने जे वालिदीन खे हर मुमकिन सहकार की खातिरी कराईंदे PPMN चीफ सरदार मोहम्मद बख्श खान बहर जाम इकरामुल्लाह खान धारे जो मीर बाबर अली खान लुंड समेत PP क़यादत खां मुतालबो कयो त फौरी तौर पीपीए जे अडवल ऐं ग़रीब वर्कर जो मयारी इलाज कराए पीपीए जे जानिसार ख़ानदान जी वाहर कई वञे।